بسم الله الرحمن الرحيم. أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله رب العالمين. الصلاة والسلام على أشرف الأنبياء والمرسلين وأهل بيت الطيبين الطاهرين المعصومين. अम्मा बाद बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मोहतरम नाज़रीन अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। मोहतरम नाज़रीन, पंहिंजे गुफ़्तगू खे वधाईंदे फ़िक़े में तहारत जे मौज़ू ते पंहिंजो दर्स खणी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थियो आहियां। पहिरें दर्स में पाणी जी अहकाम, उन्हनि जूं क़िस्मूं, उन जी तारीफ़ बयानु कयोसीं। अॼु जी जॻह पंहिंजी गुफ़्तगू उन पाणी जे अहकाम जे बारे में। अॼु जेका पाण गुफ़्तगू शुरू कयूं था मुज़ाफ़ पाणी जे मुतालिक़। मुज़ाफ़ पाणी जी मिक़दार चाहे कुर जे बराबरि हुजे, उन में निजासत जो हिकिड़ो ज़रो बि पइजी वञे त नजिस थी वेंदो। हीउ उहो मसइलो आहे जो अक्सर रोज़ानो मसइलो पेश अचण वारो आहे ऐं इन तरफ़ असां मुतवजह न आहियूं। मुज़ाफ़ पाणी शायदि तारीख़ ते मुज़ाफ़ पाणी अगरि मुज़ाफ़ पाणी अगरि कुर जेतिरो छो न हुजे, हुन में अगरि थोरी निजासत पइजी नजिस थी थो वञे। फ़क़ति पाणी मुज़ाफ़ न, कुझु अहिड़ियूं शयूं आहिनि जेके मुज़ाफ़ हूंदियूं आहिनि, उनखे इस्तेमालु कयो थो वञे, उनखे खाधो पीतो वञे थो। मिसाल जे तौरु खीर आहे, खीर ख़ुदि मुज़ाफ़ आहे, पाक आहे, पर उनखे खाधो पीतो वञे, इन में थोरी बि निजासत पइजी थी वञे, उहो खीर नजिस थी थो वञे। हीउ जेको मसइलो जेका आहे खीर जे बारे में, अक्सर जेको खीर जेका सप्लाई थिए थो, माण्हू जेका खीर खे जमा कनि था, अगरि कुर खां वधीक थी थो वञे, असां जेका इन जेका आहे मुतवजह नथा थियूं ऐं मुतवजह न आहियूं। अगरि इन में थोरी बि का अगरि निजासत पइजी वञे त इहो जेको सॼो खीर नजिस थी थो वञे। तो अगरि इहो खीर अगरि इस्तेमालु कंदासीं, इस्तेमालु करण बि जेका आहे इहो इस्तेमालु करणु जाइज़ कोन्हे, इहो खाइण पीअणु हराम आहे। अगरि इन मां को बि हिकिड़ो छंडो कपिड़े ते पइजी वेंदो, जॻह कपिड़ा वग़ैरह नजिस थी था वञनि। ऐं हीउ उहो मसइलो आहे जेको अक्सर घरनि में बि पेश अचे थो। मिसाल जे तौरु घर में माल वंदर माण्हू आहिनि, मुंहिंजे घर में आहे या ॿकरियूं आहिनि, उन्हनि मां इंसान खीर ॾोए थो कंहिं बाल्टी में। बाज़ मरतबा इंसान जो हथु बचियलु हूंदो आहे या हथु ज़ख़्मी हूंदो आहे, या सर्दी जे करे इंसान जो जेका हथु फुटी था पवनि, उन मां खून थोरो वहे थो। उहो इंसान वञी में जे थन मां खीर ॾोए थो त ज़ोर थो अचे, थोरो जेका आहे उन रत वग़ैरह जेका खून आहे उहा जेका आहे उन खीर में पइजी थी वञे त असां उन तरह मुतवजह न हूंदा, बल्कि उहा खीर जेका आहे नजिस थी थो वञे। अहिड़े खीर खे जेका इस्तेमालु कंदासीं, इहो इस्तेमालु करणु हराम आहे। ऐं इन सां जेका आहे अगरि उन को बि छंडो पइजी वञे त जेको आहे कपिड़ा वग़ैरह बि नजिस थी था वञनि। ऐं बाज़ मरतबा इंसान जो हथु बचियलु न आहे हूंदो, बल्कि में जो या ॿकरी जा थण पचियल हुनजे ज़ोर अचण सां जेको आहे खून वग़ैरह वहे थो, अगरि उहो बि थोरो अगरि खीर में पइजी वञे त जेको उहो खीर नजिस थी थो वञे। असां इहो सम्झूं था त जेको जानवर हलाल आहे, इन जो रत बि जेका आहे पाक आहे, बल्कि इहो हलाल जानवर जो रत वग़ैरह पाक कोन्हे को, बल्कि इहो नजिस आहे। थोरो बि अगरि खीर में पइजी वेंदो त इहो सॼो खीर जेका आहे नजिस थी वेंदो। असांखे जेका आहे अहिड़ी तरह असांखे मुतवजह थियणु घुरिजे ऐं इन्हनि मसइलनि ते असां गौर कयूं। ऐं ॿियो मसइलो आहे, जेकॾहिं मुज़ाफ़ पाणी जेको नजिस हुजे, हिकु कुर पाणी या जारी पाणी सां ईअं मिली वञे जो पोइ उनखे मुज़ाफ़ पाणी न चई सघिजे त उहो पाणी जेका आहे जेको मुज़ाफ़ पाणी उहो पाक थी थो वञे। अहिड़े सां असां वुज़ू वग़ैरह ऐं कपिड़ा वग़ैरह पाक करे सघूं था। अॼु जी पंहिंजी गुफ़्तगू पजाइण ते पहुती, इंशाअल्लाह वरी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदासीं। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।